Welcome to Time News Studios. You are watching 5 PM Bulletin. इन्होंने सोचा कि अब तो इसको ब्लैकमेल कर लेंगे कि पहले नैब को खत्म करो और फिर हमें बैटल साइन करेंगे। जब मैं नहीं माना तो इन्होंने क्या किया कि इन्होंने अदलियों का भी अटैक किया और फिर पाकिस्तान के आर्मी चीफ और ISI चीफ को अटैक किया। वो आदमी बाहर लंदन में बैठ के यहाँ हमारी फौज के खिलाफ साजिश, और जो ISI का चीफ है उसको फौज बदल दे। तो क्या फौज कोई एक जमहूरी इदारा है? क्या उन्होंने नो कॉन्फिडेंस मोशन पास करना है? वो ये कह रहा है कि फौज के अंदर बगावत की जाए। ऐं ब्लैकमेल न थियुसि त अपोजिशन वारनि अदलिया, आर्मी चीफ ऐं ISI ते हमलो कयो। आर्मी चीफ ऐं ISI ते हमले जो मक़सदु पाक फ़ौज ते हमलो आहे। नवाज़ शरीफ़ लंदन में वेही फ़ौज ख़िलाफ़ साज़िश करे रहियो आहे। छा फ़ौज को जमहूरी इदारो आहे जो आर्मी चीफ ख़िलाफ़ बेतमादी रिथ पास करे? नवाज़ शरीफ़ चई रहियो आहे त मुल्क में फ़ौजी बग़ावत थिए। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मुल्क अंदरि जारी सर्कस में शामिल चोरनि मुल्क खे लुटियो, आवाम के कर्ज़नि में ॿोड़े पाण अमीर थी विया। अपोजिशन वारा ब्लैकमेल करे रहिया आहिनि त जीअं नैब खे ख़त्म करियां ऐं संदन चोरी बची वञे। ब्लैकमेल कंदड़नि खे वाज़े करियां थो त तव्हांजो मुक़ाबिलो इमरान ख़ान सां आहे। अल्लाह ताला मूंखे मुक़ाबिलो करणु सेखारियो आहे। जीअं वणे तीअं करियो। क़ौम जो लुटियल नाणो वापसि आणण ताईं तव्हांखे न छॾींदुसि। रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल अब्दुल कादिर बलोच नवाज़ लीग का रस्ता धार करण जो बाज़ाब्ता ऐलान करे छॾियो। अब्दुल कादिर बलोच चयो आहे त फ़ौज में बग़ावत जो ॿिज छॾण वारी ॻाल्हि जी कंहिं बि सूरत में हिमायत न कंदुसि। अॻूणे वॾे वज़ीर सनाउल्लाह ज़हरी जी बेइज़्ज़ती बर्दाश्त नथो करे सघां। नवाज़ लीग बलोचिस्तान जे सदर वारे उहिदे तां इस्तीफ़ा वारे फ़ैसिले जा इहे ॿई कारण आहिनि। हाणे राब्तनि या ज़ोर भरण बावजूदि इस्तीफ़ा वापसि न वठंदुसि। साथियुनि सां सलाह मशवरा कंदासीं त पंहिंजी पार्टी ठाही वञे या कंहिं ॿी पार्टी में शमूलियत अख़्तियार कजे। बलोचिस्तान में नवाज़ लीग जी मरकज़ी काउंसिल जे मेंबर जिमा ख़ान शिकरानी, नवाज़ लीग खारान जे सदर आज़म रैकी ऐं BMLN मकरान डिवीज़न जे मेंबर आगा शाह हुसैन अब्दुल कादिर बलोच जी हिमायत में नवाज़ लीग छॾण जो ऐलान करे छॾियो। लाहौर में नैब जे ऑफिसर हंगामनि वारे केस में नामज़द नवाज़ लीग MPA ख्वाजा इमरान नज़ीर गिरफ़्तार। फैसल टाउन जी पुलिस ख्वाजा इमरान नज़ीर के गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त नैब ऑफिसर पथरा लाइ इमरान नज़ीर जी गाॾी इस्तेमालु कई वई हुई। केस में ज़मानत न थियण ते खेसि गिरफ़्तार कयो आहे। लीगी MPA इमरान नज़ीर खे फैसल टाउन थाणे खां चुन थाणे ते मुंतक़िल कयो वियो। नवाज़ लीग MPA जो चवणु आहे त खेसि सियासी इंतकाम जो निशानो बणाए पियो वञे। हुकुमराननि जे टिकसाटनि खां विञण वारा न आहिनि। पीपल्स पार्टी अॻवान गिरफ़्तार MPA सां ॿधी जे इज़हार लाइ थाणे ते पहुची विया। गिलगित बल्तिस्तान में अवाम की मर्ज़ी मूजिब हुकूमत ठाही वेंदी। अवाम कठपुतली हुकूमत ऐं उनजे गूंडे वज़ीर जे चवण में न अचे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो दियामिर में चूंड जलसे के खिताब दौरान चयो त गिलगित बल्तिस्तान जो अवाम यू टर्न वठंदड़ ऐं कूड़नि बदिरां पीपल्स पार्टी जो साथ ॾे 15 नवंबर ते चूंडनि में कामयाब कयो वञे। गिलगित बल्तिस्तान के सूबे वारो हक़ ॾियारणो आहे ऐं संदन नुमाइंदनि खे क़ौमी असेंबली में पहुचाइणो आहे। PGM तरफ़ां नवाज़ शरीफ़ के खिताबनि बाबति बिलावल भुट्टो के बयान ते बहस करण जो फ़ैसिलो। मौलाना फज़लुर रहमान की सरबराही में सुभाणे थींदड़ इजलास दौरान बिलावल भुट्टो के इंटरव्यू ते बहस कयो वेंदो। इजलास में पेशावर वारे जलसे सूदो हुकूमत ख़िलाफ़ तहरीक के अॻिते वधाइण लाइ सलाह मशवरा कया वेंदा। गिलगित बल्तिस्तान जे चूंडनि में ऐं GB के उबूरी सूबो बणाइण वारे वज़ीर आज़म जे ऐलान ते बि गौर थींदो। मरियम नवाज़ चयो आहे त बिलावल भुट्टो पंहिंजे इंटरव्यू में अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे कई जंहिं ते नवाज़ शरीफ़ खे एतिराज़ हुजे। नवाज़ लीग जो बयानियो तब्दील न थींदो। कुझु माण्हुनि खे बिलावल जे बयान खे ॿियो रंग ॾियण जी ज़रूरत पइजी रही आहे। पाकिस्तान नवाज़ शरीफ़ जो वतन आहे, हू ज़रूरु ॾे वापसि ईंदो। बिलावल भुट्टो ज़िम्मेवारानो इंटरव्यू ॾिनो आहे। अॻकथी करे चुको आहियां पीपल्स पार्टी 20 जनवरी ताईं नवाज़ लीग सां गॾु न हली सघंदी। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त पाकिस्तान में गिलगित बल्तिस्तान जे अवाम जो फ़ैसिलो न मञियो वियो त उन खां वधीक सियासी बदमज़गी ॿी न हूंदी। मरियम नवाज़ पंहिंजी सियासत खे बंदि गली में वठी वञी रही आहे। सियासत में ॻाल्हियुनि जा दर बंदि न कया वेंदा आहिनि।
डायलॉग पदरां जोडो कराटे ते यकीन रखंदड़नि जी सियासत बंद गली में हली वेंदी। मुल्क में मार्शल लॉ नथो लॻी सघे ऐं नई दुनिया में मार्शल लॉ जहिड़ियूं हालतूं आहिनि। इमरान खान 5 साल पूरा कंदो। मुल्क में कोरोना जा केसिस वधण बाद एक भेरो ॿीहर मास्क पाइण लाज़मी करार। भञकड़ी कंदड़ खे 100 रुपया ॾंड भरणो पवंदो। NCOC तरफ़ां SOPs ते अमल यकीनी बनाइण जी हिदायत। कराची में मास्क पाइण बिना घर खां ॿाहिरि निकिरण ते 500 रुपया ॾंड भरणो पवंदो। कमिश्नर कराची जी हिदायतुनि बाद DCs तरफ़ां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवायूं। कराची सेंट्रल ज़िले में SOPs जी भञकड़ी ते 4 शादी हॉल्स, 1 दुकान ऐं 2 होटल सील। 22 शहरनि मथां मजमूई तौर 11,000 रुपया ॾंड विधो वियो। कमिश्नर कराची दुकानदारनि खे अपील कई आहे त जेको ग्राहक मास्क पाए न अचे उनखे सामान न ॾिनो वञे। हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में कोरोना SOPs जी भञकड़ी ते 10 होटल सील। मुल्क में शादी हॉल्स में इंडोर तकरीबुनि ते 20 नवंबर खां 31 जनवरी 2021 ताईं पाबंदी। शादी जे आउटडोर तकरीबन में 1000 खां वधीक माण्हुनि जी शिरकत ते पाबंदी। लाहौर जी सर्विसेज अस्पताल में दाख़िल काफ़ लीग सदर चौधरी शुजात जी सेहत में सुधारो। पंजाब जे सेहत खाते जी वज़ीर यास्मीन राशिद जो चवणु आहे त असां जी तकलीफ़ घटिजण बाद चौधरी शुजात जी सेहत में बहितरी आई आहे। फ़िलहाल खेसि डॉक्टर्स जी निगरानी हेठि अस्पताल में रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। चौधरी शुजात खे निमोनिया ऐं साह जी तकलीफ़ सबबि अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। कराची फिश हार्बर अथॉरिटी ऐं फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी विच में मच्छी जे शिकार एवज़ मुहाणनि खे मिलंदड़ पैसनि तां इख़्तिलाफ़। ॿिन्ही इदारनि में तकरार जे निबेरे ऐं कारवहिवार हलाइण बाबति नवां ज़ाब्ता जोड़ण लाइ कमेटी क़ाइमु। चीफ सेक्रेटरी जी सरबराही में जुड़ियल कमेटी में नाणे ऐं कानून खाते जा सेक्रेटरीज़ शामिल। कमेटी खे फिशरीज़ खाते तरफ़ां जुड़ियल ज़ाब्तनि ते नज़रसानी जी हिदायत। ज़रियनि जो चवणु आहे त फिशरीज़ खाते तरफ़ां फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी जी आमदनी मां अधु हिसो फिश हार्बर अथॉरिटी खे ॾियण जी सिफ़ारिश कई वई हुई। अहिड़ी सिफ़ारिश बाद ॿिन्ही इदारनि में इख़्तिलाफ़ पैदा थिया। हुकूमती दावाउनि बावजूद मुल्क में महांगाई जो जिन बोतल में न आयो। एक हफ़्ते में आम वाहिपे जी 14 शयुनि जे अघनि में वधीक इज़ाफ़ो रिकॉर्ड। शुमारियात खाते महांगाई जी हफ़्तेवार रिपोर्ट पधरी करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त कणिक, खंडु ऐं टमाटा ॿाहिरां घुराइण जा असर नज़र अचण लॻा आहिनि। एक हफ़्ते में टमाटा 50% सस्ता थी विया। अटे ऐं खंडु जे अघनि में बि 2 रुपया लाथ रिकॉर्ड। LPG जे घरेलू सिलेंडर्स जे अघनि में 85 रुपया वाध। कुकुर जे गोश्त में 17 ऐं थूम जे अघनि में 9.5 रुपया फ़ी किलो वाध। गुज़िरियल हफ़्ते दाल मां चणनि जी दाल ऐं ख़ुश्क खीर जे अघनि में बि इज़ाफ़ो रिकॉर्ड। सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ कंदकोट मां कराची लाइ निकितल क़ौमी अवामी तहरीक जे मार्च जो सफ़र जारी। अयाज़ लतीफ़ पलीजो जी अॻवानी में निकितल मार्च में औरतुनि सूदो वॾी तइदाद में कारकुन शरीक। गुलाड़ची, मीरपुर भटोरो, दड़ो, सजावल ऐं ठठो में काफ़िलनि जी गुलनि जी वर्खा सां आजिया। मार्च में शामिल कारकुननि तरफ़ां बेटनि ऐं कानूनजर सूदो ॿियनि वसीलनि ते कब्ज़ा नामंज़ूर जा नारा। मार्च खे ख़िताबनि दौरान अयाज़ लतीफ़ पलीजो चयो त सुभाणे कराची पहुची वाज़े पैगाम ॾींदासीं त वसीलनि ते कब्ज़े खे बर्दाश्त न कयो वेंदो। बेटनि सूदो ॿियनि वसीलनि जा मालिक सूबे जो अवाम आहे। पीपल्स पार्टी खे को बि हक़ नाहे त ॿेट विकिणी छॾे। वफ़ाक़ी सरकार बसियुनि जे वसीलनि ते कब्ज़नि वारी साज़िश बंदि करे। हर इंसान खे पंहिंजो कानूनी हक़ जवाब रखे थो, पंहिंजे कानूनी हक़ खे इस्तेमालु। कोर्ट पाण ॾसींदी त कंहिंजे ख़िलाफ़ु आयासीं, इंशाल्लाह तव्हां साम्हूं ईंदो चंद ॾींहंनि में। जॾहिं असां कोर्ट में मौजूदु आहियूं, सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां असां ज़ामिन वठी आया आहियूं, तंहिंमें बि उन ज़ामिन खे उन जी भञकड़ी कंहिं कई पुलिस थी करे। अंधेर नगरी लगी पई आहे ऐं हिन ते पुलिस कोई कमु न करे सघी आहे। इवन IG साहब ख़ुदि रेड वञी करे करायो आहे, को बि जवाबदार अरेस्ट न थी सघिया आहिनि। त तव्हां ॾिसो त सिंध में ॿियनि केसिस में छा थींदो। सुवाल हिननि खां ज़रूरु पुछियो वञे त उहे अदालतुनि खां भॼनि छो था, जॾहिं हू बेगुनाह पाण खे छॾाइनि था। पाण त इनडायरेक्टली एडमिट करे चुको आहे सरदार चांडियो त पग तां मसइलो बि थियो हुयो। कोई बि सरदार अगरि कंहिंसां बि काई अहिड़ी का शइ अहिड़ो को वाक़िफ़ कराइणु चाहींदो आहे त हू पहिरीं हुननि जे ख़ानदान में दुश्मनी ॻोल्हींदा आहिनि।
मेहर वाक़े के केस में पीपल्स पार्टी MPA सरदार चांडियो और उमेर उबाब एक भेरो ॿीहर आमू सामू। पीपल्स पार्टी MPA तरफां घरनि ते पुलिस जे चढ़ाइनि ख़िलाफ़ अदालत वञण ऐं सिंध असेंबली में आवाज़ उठाइण जो ऐलान। सरदार चांडियो चयो आहे त सुप्रीम कोर्ट मां ज़मानत मिलण बावजूद घरनि ते चढ़ाइयूं कयूं वयूं। पुलिस सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले तक जे आवाम जी वोट जी तौहीन कई आहे। कुछ ॾींहं में ख़बर पइजी वेंदी त अदालत में कंहिंजे ख़िलाफ़ वञी रहिया आहियूं। उमेर उबाब जो चवणु आहे त पाण खे बेॾोही करार ॾींदड़ सरदार अदालत में देर जा हरबा छो इस्तेमालु करे रहिया आहिनि। IG सिंध तरफ़ां चढ़ाइयूं करण बावजूद ॿ जवाबदार गिरफ़्तार न पिया थियनि। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां पुलिस मथां दबाव विझण वारे मामले ते नोटिस वठण जो मुतालबो। अमरीका में सदारती चूंडनि लाइ पोलिंग खां पोइ उम्मीदवारनि में आसामी जंग जारी। उम्मीदवारनि लाइ गैर मामूली अहमियत रखंदड़ 4 रियासतनि पेंसिल्वानिया, एरोज़ोना, जॉर्जिया और नेवाडा में बाइडन की सरसी। पेंसिल्वेनिया में 96% वोटन की ॻणप मुकम्मल। डेमोक्रेट उम्मीदवार जो बाइडन 49.6 और रिपब्लिकन उम्मीदवार ट्रंप 49.1% वोट हासिल किया। एरिज़ोना में 97% वोटन की ॻणप थी वई। बाइडन के 49.6 और ट्रंप के 48.7% वोट मिलिया। जो बाइडन के अमरीका जो नओं सदर थियण लाइ रुगो 6 इलेक्टोरल वोट्स घुर्बल। ट्रंप रुगो 214 इलेक्टोरल वोट्स हासिल करे सघियो। जो बाइडन चयो आहे त वोटुनि जी ॻणप मां असांजी कामयाबी वाज़े नज़र अची रही आहे। समूरनि वोटुनि जी ॻणप थियणु घुरिजे। ट्रंप चयो आहे त बाइडन कामयाबी जी कूड़ी दावा न करे। आऊं बि अहिड़ी दावा करे सघां थो। अञा त कानूनी कार्रवाइनि जी शुरूआति थी आहे। सिंध के मुख्तलिफ़ इलाक़नि में मुक़रर 7 डॉक्टर्स जिना अस्पताल कराची बदली। सेहत खाते डॉक्टर्स के जिना अस्पताल में मुक़रर करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। खेनि फौरी तौर ज़िम्मेवारियूं संभालण जी हिदायत। जिना अस्पताल बदली थियल डॉक्टर्स में डॉक्टर फारूक, डॉक्टर मोहम्मद यासीन, डॉक्टर सज्जाद बुगियो, डॉक्टर अब्दुल कलीम खोसो, डॉक्टर राजा मोहम्मद और डॉक्टर शाजिया शामिल। राधन भरसां प्राइमरी स्कूल की भित किरण सबब छोला विकिरो कंदड़ पोरियत दबजी फौत। मियाँ जे ॻोठ में प्राइमरी स्कूल में पढ़ाई जारी हुई तो ओचितो भित किरी पई। स्कूल ॿाहिरां छोला विकिरो कंदड़ पोरियत गुलाम दस्तगीर चिबारजी फौत थी वियो। पोरियत जो लाश अस्पताल ज़रूरी कार्रवाई बाद वारस न वाले। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त फौती पोरियत 7 ॿारनि जो पेट पालण लाइ छोला विकिरो कंदो हो। पोरियत जो लाश पहुचण ते घर में कोहराम। सिंध हाई कोर्ट तरफां उॾेरोलाल भरसां प्राइमरी स्कूल की छित जा चापड़ किरण सबब शागिर्दनि के ज़ख़्मी थियण वारे वाक़े जो नोटिस। सिविल जज तरफां ॻोठ ताहिरी ङोरो में स्कूली इमारत जो दौरो। इमारत जो मुआइनो करण बाद स्कूल के अमलदारनि खां पुछा गाछा। सिविल जज जो चवणु हो त वाक़े जी रिपोर्ट तैयार करे सिंध हाई कोर्ट ॾांहुं मणी वेंदी। केपरो भरसां कारहं जी तोहमत में बेरहम भाइरनि परिणियल भेड़ के कत्ल करे छॾियो। दौलतपुर आबाद में जवाबदार ताज मोहम्मद तरफां साथियुनि सां गॾिजी मुबैना तौर भेण के घर ते हमलो। फायरिंग में मुस्मात गुलशाना मारिजी वई। जवाबदार फरार। नारी जो लाश केतरी देर ताईं वाक़े वारे हंधि पयल रहियो। पुलिस हरकत में न आई। गुलशाना शर कुछ अरसो अॻु पनाह लाइ खाही थाने ते पहुती हुई। केपरो जी अदालत नारी के दारुल अमान उमाणे छॾियो हो। बाद में माइट गुलशाना के हिफ़ाज़ती ज़मानत ते वठी विया हुआ। नगर पार्क में शादी के चौथे ॾींहुं नारी के कत्ल करण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार के 2 भेरा मौत की सज़ा। निची जी अदालत जवाबदार प्रताप कोहली के 1 लाख रुपया दंड की सज़ा भी ॿुधाए छॾी। नारी जनू कोहली के 8 महीना अॻु शादी के चौथे ॾींहुं बेदर्दी से कत्ल किया वियो हो। अदालती फ़ैसिले बाद जवाबदार हैदराबाद सेंट्रल जेल मुंतकिल। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स सां ॾिठियूं बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम।